नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुरनाथन में खबर ॾींदा हलूं त खैरपुरनाथन शाह ڀرسان पीर जे ॻोठ में शर्मनाक वाक़ियो पेश आयो है। ॿिनि वहशी जवाबदारनि 13 वरे जे हिकु मस्ताने नैंगर इमरान घरां ॿाहिरि वठी बनी ते पोखियल जुअर जे फसल ते वठी वञी ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जो निशानो बणाए फरार थी विया आहिनि। रड़ियूं करण ते नैंगर जे भाउ इख़्तियार लुंड पहुची पंहिंजे भाउ खे घर खणी आयो। खैरपुरनाथन शाह पुलिस हदबंदी जो तकरार ॾेखारे नैंगर जे पीउ अमड़ खे केस दाख़िल करण ऐं अस्पताल जो लेटर ॾियण बजाए मोटाए छॾियो है। जे बाद नैंगर जे पीउ अला ॾिनो जिनसी ॾाढाई जो शिकार बणियल पंहिंजे मस्ताने पुट इमरान खे मेहरण प्रेस क्लब खैरपुरनाथन शाह पहुची रोईंदे दाईंदे ॿुधायो त हिन जो पुट इमरान जेको मस्तानो है, जंहिंखे ॿिनि वहशी जवाबदारनि राजा ऐं खादिम घरां वठी वञी घर ॿाहिरियां ज़मीन ते पोखियल जुअर जे फसल ते तशद्दुद करे कपड़ा लाए पंहिंजो हवस जो निशानो बनायो है। इन आला इख्तियारनि खां इंसाफ जी अपील कई है। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।